नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं साहिती परगणे जे शहर ठारूशा में, जिते पूरी सिंध जियां मेहरान टीवी जे CEO जनाब गुलाम नबी मोराई जे तरफ़ खां ॾिनल उनवान सिंध रहे सदा आबाद जे सिरे हथ एकता ईद जे हवाले सां हिकु शाहकार प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे, जंहिंमें सकाफ़ती ऐं साइंसी मेलो पिणु लॻायो आहे। अचो ऐं उन में जेको आहे सो तमामु जेके शरीक शख़्सियतूं आहिनि, सियासी समाजी शख़्सियतूं, उस्ताद बिरादरी ऐं उन सां गॾोगॾु शागिर्द, अचो त उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल करियूं त हिन मेले खे ऐं हिन प्रोग्राम खे उहो कीअं ॾिसनि था। गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल में कल्चरल डे जेको थींदो आहे, सकाफ़ती मेलो, उहो हर साल लॻंदो आहे। ऐं हिन दफ़े असांजो जेको नयो सिस्टम आहे, तव्हां जेको प्रोजेक्ट्स वग़ैरह आया आहिनि साइंसी हिसाब सां, त साइंसी मेलो ऐं कल्चरल डे ॿिन्ही 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। ज़ोर शोर सां असां इहो सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया। हाणे सकाफ़त क़ौमुनि जी सुञाणप हूंदी आहे, ठीकु आहे। हर क़ौम जी पंहिंजी रहणी कहणी ऐं रहणी हूंदी आहे, पाइणु हूंदो आहे, हलणु हूंदो आहे, खाइणु हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां हिते असां पंहिंजी जेका आहे सकाफ़त, टोपी अजरक शलवार कमीज़ खे ऐं पंहिंजी जेका पुराणी सकाफ़त आहे, दिलो थियो, असांजा झंड थी विया, उन्हनि खे हिते असां म्यूज़ियम तौरु उहो बि ॾेखारियो वियो आहे। ऐं उन सां गॾु असां उनखे साइंस जो टच बि ॾिनो आहे, त जीअं असां इहो दुनिया वटि मैसेज मोकिलियूं त असां जेके सिंधी आहियूं, इहे बि असां कंहिं बि साइंस फील्ड में असां कम्पीट करे सघूं था। दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े सारे। ये असांजे सिंध जी सकाफ़त आहे। असां छोकिरियूं ये ठाहिण तरीक़ो सेखारींदासीं ऐं पुछंदासीं कुझु सवाल ऐं हिननि जा जवाब ॾींदासीं। सकाफ़ती प्रोग्राम जे हवाले सां, साइंसी इनोवेशन जे हवाले सां, ॿियनि शयुनि जे हवाले सां, ठारूशा जा जेके असातिज़ा आहिनि ऐं स्टूडेंट्स आहिनि, उहे सभु इन में तमामु घणो जेको आहे सो इंट्रस्ट ॾेखारींदा आहिनि। उन खां अलावा हाई स्कूल ठारूशा, मां सम्झां थो त सुठा माण्हू इन हाई स्कूल मां निकिरी पढ़ी ऐं वॾा ऑफिसर बि थिया आहिनि, सियासतदान बि थिया आहिनि। ऐं ॿारनि खे जेको आहे सो एक्सपोजर मिले थो, उन्हनि जो जेको आहे सो हौसलो अफ़ज़ाई थिए थी, उन सां वॾो फ़र्क़ु पए थो। मोराई साहब बि तमामु बहितरीनु इनिशिएटिव वरितो आहे ऐं मां सम्झां थो त सिंध आबाद रहंदी त असां सभु आबाद रहंदासीं। ऐं जेको इहो इनिशिएटिव वठंदो, उहो धरती मां असां पंहिंजे प्यार जो, मोहबत जो इज़हार कंदो। ऐं इहो इज़हार जीअं पंहिंजी माउ सां घर में कंदा आहियो, ईअं धरती सां बि करणु खपे। ठारूशा में मेहरान टीवीअ जे सरवाण जनाब गुलाम नबी मोराई जे तरफ़ खां ॾिनल उनवान एकता ॾींहं जे हवाले सां सिंध रहे आबाद कैंपस हाई स्कूल ठारूशा में हीअ जेका रंग बिरंगी तक़रीब थी, उन में शागिर्दनि, उस्तादनि ऐं सियासी शख़्सियतुनि, जंहिंमें सरदार उस्मान खान आलमानी ऐं शहरनि जे वॾे अंग शिरकत कई। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद जुड़ियल मंगी, मेहरान टीवी ठारूशा।